तव्हां चंगाई वारे कम भलाई वारे कमनि में जल्दी कयो। अॼु असां में अफ़सोस जी ॻाल्हि कि भलाई वारे कम चंगाई वारे कमनि में असीं सुस्त आहियूं। बाक़ी जेके गुनाह वारा कम आहिनि, बेकार कम आहिनि, उन्हनि में असांजी दिलचस्पी आहे, उनमें असां अॻिते वधण जी कोशिश कंदा आहियूं। नेकी ऐं चंगाई वारे कमनि में हमेशा असां अॻिराई कयूं, अॻिते वधूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वक़ाल सुब्हानहु व तआला क़ुल हल यस्तवी अल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। तमाम किस्म जी तारीफ़ात, हम्द व सना, किबरियाई, बड़ाई, बुजुर्गी अल्लाह वहदहु ला शरीक जे लाइ ख़ास आहिनि। जेको इन सारी कायनात जो अकेलो ही ख़ालिक, मालिक, राज़िक, मुश्किल कुशा ऐं हाजत रवा आहे। ऐं अनगिनत दुरूद व सलाम इमामुल अंबिया, ख़ातमुन नबीयीन, सय्यदुल मुरसलीन, शफ़ीउल मुज़निबीन, इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़द्दस हस्ती मता जेके अल्लाह रब्बुल आलमीन असांजे हिदायत जे लाइ आख़िरी नबी ऐं रसूल करे मोकिलियो। अज़ीज़ान मुहतरम, असल ख़िताब त जेके मुक़र्रर जंहिंजा नाला तव्हां वटि पहिरीं वरिता हुआ, ग़ुलाम अकबर जलालानी हफ़िज़हुल्लाह ताला ऐं साईं आदम लाडर जेके जमात जा माशाअल्लाह बहितरीन मुक़र्रर आहिनि, ऐं हिकु अदना तालिब इल्म तव्हांजे साम्हूं कुझु गुज़ारिशात पंहिंजी नसीहत जे बि लाइ ऐं तव्हां ॿाहिरनि जी नसीहत जे लाइ बि कुझु ज़िक्र कयां थो। अज़ीज़ान मुहतरम, अॼु पाण हिते जमा थी आहियूं दीनी मजलिस या अल्लाह सुब्हानहु व तआला जे दीन खे सिखण जे लाइ। ई बाबरकत मजलिसूं आहिनि जंहिंजे मुतालिक़ रसूल मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम के शौक़ ॾियारींदे फरमायो त इज़ा मररतुम बिरियादिल जन्नह फरताउ, जॾहिं तव्हां जन्नत जे बाग़नि मां तव्हांजो गुज़र ते, यानी जन्नत जे बाग़नि मां तव्हांजो गुज़र ते, फरताउ तव्हां उन मां मेवो फल जेके आहे उन मां फ़ाइदो वठो, उनखे हासिल कयो। त सहाबा इकराम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ज़िक्र कयो त जन्नत जा मेवा दुनिया में कीअं कहा फरमाए त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी मजलिस ज़िक्र अल्लाह सुब्हानहु व तआला जो ज़िक्र ते अल्लाह ऐं उन जे रसूल जी ॻाल्हियूं थियनि, पोइ उहो जन्नत जो मजलिस ऐं जन्नत जे बाग़ में आयो था ऐं क़ुरान हदीस जी ॻाल्हियूं, जन्नत जा मेवा आहिनि, जन्नत जा फल आहिनि, इन्हनि खे हासिल कयो। अज़ीज़ान मुहतरम, अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। यानी उन शख्स का वधीक भली ॻाल्हि कंहिंजी थींदी ऐं बहितरीन ॻाल्हि में अल्लाह जी ॻाल्हि आहे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे दीन जे करे माण्हुनि खे अल्लाह जे दीन सेखारण जे लाइ माण्हुनि खे सॾु कंदो आहे, उन खां वधीक ॿिए कंहिंजी ॻाल्हि भली हूंदी। वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहन, जेकॾहिं उहो अल्लाह जे दीन जे लाइ माण्हुनि खे अल्लाह जे दीन ॾे सॾु कंदो आहे, अल्लाह जे तरफ़ सॾु कंदो आहे, त उहो अमल साले बि कयो। अॼु असीं अमल खां छो पोइ हिते आहियूं, परे छो आहियूं मस्जिद खां, अमल खां, नमाज़नि खां, दीन जे कमनि खां, सुठे कमनि खां? असीं दीन जे इल्म हासिल करण खां परे। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में फरमायो त कुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। हिकिड़ा त उहे माण्हू आहिनि, उहो इंसान आहे जे वटि अल्लाह जो इल्म, अल्लाह जे दीन जो इल्म आहे, दीन खे ॼाणे थो, दीन खे सिखण जी कोशिश करे थो, ऐं उहो उन जे मदे मुक़ाबिल उहो इंसान आहे जंहिंखे इल्म कोन्हे, न को इल्म आहे, न को इल्म सिखण जी हुन में जुस्तजू आहे, ख़्वाहिश आहे, न हुन जे दिलि में ई जज़्बो आहे, पोइ कीअं ई बराबरि थी सघंदा? न अमल में बराबरि थी सघंदा, न तो ईमान में बराबरि थी सघंदा, यानी उन्हनि में को बराबरी कोन्हे। कुल हल यस्तविल लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून, जंहिं वटि इल्म आहे ऐं जंहिं वटि इल्म कोन्हे उहो बराबरि थी कोन सघंदा। अल्लाहु अकबर कबीर। ऐं उहो शख़्स कीअं बराबरि थी सघे थो जेको जंहिं वटि क़ुरान जो इल्म,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो इल्म अल्लाह जे दीन के जाने तो ऐं उहो शख्स जेके दीन जो इल्म रखे ई कोन थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं साईं ज़िक्र कयो साईं अहमद अली त इन मजालिस जा मक़ासिद छा आहिनि, छाजे करे ई मजालिस जा इनेकाद थींदो आहे, मुनाकिद कंदा आहियूं इन्हनि खे। इन जा मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा आहे त अल्लाह जे दीन खे असीं सिखूं। रसूल मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही बुखारी मुस्लिम जे हवाले सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, जेका अल्लाह सुब्हानहु व तआला भलाई जो इरादो करे, यानी जेके अल्लाह सुब्हानहु व तआला चाहे तो उनके खैर अता करे, भलाइयूं अता करे दुनिया ऐं आख़िरत जी, तो अल्लाह सुब्हानहु व तआला उन सां छा कंदो, युफ़क़िहु फ़िद्दीन, उनके दीन जी समझ अता कंदो, दीन जी फ़हम अता कंदो। जेकॾहिं हिकिड़े इंसान खे अल्लाह दीन जी सम्झ अता करे, सम्झ त अल्लाह सुब्हानहु व तआला उनका भलाई जो इरादो। अल्लाहु अकबर कबीरा। इन करे हज़रत अली रज़ी अल्लाहु तआला अन्हु जा अशआर, ई शाइरी, ई बैत वज़ीनल क़िस्मतल जब्बार फीना, असां अल्लाह सुब्हानहु व तआला जब्बार अल्लाह जी सिफ़त ज़बरदस्त गालिब चाहत जो है। हज़रत अली रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमाए तो रज़ीनल क़िस्मतल जब्बार फीना, अल्लाह जी तक़सीम ते असीं राज़ी आहियूं। लनल माल लनल इल्म वलिल जुहालिल माल, त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे तौफ़ीक़ अता कई, अल्लाह सुब्हानहु व तआला तौफ़ीक़ असांखे ॾिनो त असीं इल्म हासिल कयूं। असां इल्म खे हासिल कयूं त असांजे मथे मुक़ाबिल उहे माण्हू आहिनि जेके जहालत वारी ज़िंदगी गुज़ारिन पिया, उन्हनि जे लाइ माल, उहे माल जे पोयां लॻा पिया आहिनि, यानी दौलत धन उन जे पोयां उन्हनि जी कोशिश आहे, तड़प आहे, चाहत आहे। लेकिन असांजी कोशिश छा आहे, असीं इल्म खे हासिल कयूं ऐं इल्म खे ख़र्च कंदे इल्म वधंदो, माल खे ख़र्च कंदे माल घटि थी वेंदो ऐं खसारा थी वेंदो। त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे तौफ़ीक़ अता कई, असीं अल्लाह जे घर में गॾु थी आहियूं, जमा थी आहियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मज्तमा क़ौमुन फ़ी बैतिन मिन बुयूतिल्लाह, कुझु माण्हू मुख़्तलिफ़ इलाक़नि सां हुजनि या हिकिड़े पाड़े जा आहिनि, उहे गॾु थींदा आहिनि अल्लाह जे घर में। को बि अल्लाह जो घर हुजे, चाहे कच्ची अल्लाह सुब्हानहु व तआला जे घर जेको कचो हुजे, मस्जिद यानी कच्ची मस्जिद हुजे, पकी हुजे, इन जो को मसलो कोन्हे, पर गॾु थींदा आहिनि। मक़सद छा आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जे दीन खे सिखण जे लाइ क़ुरान जी तिलावत कनि ऐं क़ुरान जो तदारुस यानी कंदा आहिनि, हिक ॿिए खे पढ़ाईंदा आहिनि, मुदारसा कंदा आहिनि, हिक ॿिए खे सेखारींदा आहिनि। त अल्लाह सुब्हानहु व तआला, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नज़लत अलैहिमुस सकीना, अल्लाह जे तरफ़ां इन्हनि जे मथां सकीनत सुकून नाज़िल। ऐं दुनिया जे हर मजलिस खे तव्हां अटेंड कयो, वञो वॾेरनि जे उताक में, वञो वज़ीरनि जे बैठकनि में, वञो कंहिं वटि बि वञो, तव्हांखे अहिड़ो सुकून, अहिड़ो करार जेके अल्लाह जे घर में जॾहिं दीन जी ॻाल्हि ते तव्हांखे हासिल कोन थी। भले एयर कंडीशन हलनि, एसियूं हलनि, तमामु सहूलियतूं हुजे, पर अल्लाह जे घर में उहो सुकून ऐं करार आहे किथे बि कोन। नज़लत अलैहिमुस सकीना, अल्लाह जे तरफ़ां सकीनत नाज़िल थींदी आहे, सुकून नाज़िल। वहफ़तहुमुल मलाइका, ऐं फ़रिश्ता चो तरफ़ उन्हनि खे घेरे में अची, उन्हनि ते फ़रिश्ता जेके आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला जा निगरान। हफ़तहुमुल मलाइका व ज़करहुमुल्लाहु फ़ी मन इंद, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला पाक फ़रिश्तनि वटि हिननि जो तज़किरो कंदो आहे, ज़िक्र। अल्लाहु अकबर कबीर। ऐं रसूल मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सलक तरीक़न यल्तमिसु फ़ी इल्म, जेको पंहिंजे घरां निकिरे थो कहिड़े इरादे सां त उहो इल्म हासिल करे। अॼु असांजो हिते गॾु थियण जो मक़सदु उसने ज़न रखंदे यानी सुठो गुमान रखंदे, ऐं इंशाअल्लाह पुरुमीद आहियां त सभिनि जो मक़सदु इहो आहे त असीं दीन सिखूं। मानी हर को पंहिंजे घर खाए थो, हर को पंहिंजे घर सुठो मानी खाए थो, पंहिंजे फरमाइशी मानी खाए थो, न को ॻाल्हि ई कोन्हे। मक़सदु छा आहे अॼु गॾु थियण जो, त असीं दीन सिखूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन जेको शख़्स मन सलक तरीक़न यल्तमिसु फ़ी इल्म,
जेको पंहिंजे घरां निकिरे थो इन इरादे सां, इन नियत सां कि आउं इल्मु हासिल कर, सहलल्लाहु लहू तरीक़न इलल जन्नह, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल वल इकराम उन बाने जे लाइ जन्नत जो रस्तो आसान, केरु आसान न थिए। दीन जिते अमल करे इंसान जन्नत में दाख़िल थी, दीन के सिखंदो, दीन ते अमल कंदो तो उन जे लाइ जन्नत जो रास्तो अल्लाह सुब्हानहु व तआला आसान कर। जेकॾहिं दीन के कोन सिखंदो तो कीअं जन्नत हासिल। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन हदीस के, सही बुखारी जी हदीस, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु उम्मती यदखुलून अल जन्नह, मुझे सजी उम्मत, पूरी उम्मत जन्नत में दाखिल थी, इल्ला मन अबा, पर वो इंसान जेके जन्नत में वञण सां इनकार करे, जन्नत वञण कोन थो चाहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़िक्र कयो जेके हर मुंहिंजी उम्मत जो शख्स जन्नत में दाखिल थींदो, पर उहो बदबख्त आहे जेके जन्नत में वञण सां इनकार करे। साहबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल करे, पुछंदा आहिनि, वमन याबा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ई कहिड़ो बदबख्त इंसान आहे, शक़ी इंसान आहे जेके जन्नत में वञण सां इनकार करे, जन्नत में दाखिल थियण का इनकार करण वारो कहिड़ो इंसान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अतानी दखल अल जन्नह व मन असानी फक़द अबा, जेके मुंहिंजी इताअत करण वारो हूंदो जन्नत में दाखिल थी, ऐं जेके मुंहिंजी नाफ़रमानी करण वारो आहे, मासियत वारी ज़िंदगी गुज़ारे थो, उहो मुंहिंजी यानी मक़सद ई आहे त उहो जन्नत में वञण का इनकार करण वारो। अज़ीज़ान मोहतरम, ऐं अल्लाह ऐं उनजे रसूल कहिड़े ॻाल्हियुनि जा हुकुम असांखे ॾिना आहिनि, अल्लाह ऐं उनजे रसूल जो कहिड़ो हुकुम आहे असांजे लाइ त असीं उहो अमल कयूं। क़ुरान हदीस जे इल्मु हासिल करण खां पोइ असांखे इहे ख़बर पवंदो त कहिड़ा अमल आहिनि जेके असीं कयूं अल्लाह सुब्हानहु व तआला राज़ी, ऐं कहिड़ा अहिड़ा कम आहिनि जेके अल्लाह ऐं उनजे रसूल असांखे मना कयो आहे, उनखां रुकिजी वञूं। उहो बि क़ुरान हदीस जे इल्मु हासिल करण खां असांखे ॻाल्हियूं हासिल। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के शौक़ ॾियारींदा, अहिड़े मजलिसनि में हाज़िर थियण जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शौक़ ॾियारींदा, ऐं सहाबा इकराम में हिकिड़ो शौक़ ऐं जुस्तजू इन ॻाल्हि जी हुई त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्मु हासिल कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्मु हासिल कयो। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबा जेके तलब इल्म जे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में वेहंदा हुआ, हदीसूं ॿुधंदा हुआ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबा इकराम के जेके उन्हनि जी ख़िदमत में मामूर हुआ, यानी उन्हनि जे लाइ मानी, उन्हनि जे लाइ ॿिया इंतज़ाम कंदा हुआ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था अजर में बराबर शरीक आहियो। ऐं ॻाल्हि ज़हन नशीन कयो, जेके बि शख़्स तालिब इल्म जी ख़िदमत करे थो ऐं तालिब इल्म जी ज़रूरियात खे पूरी करे थो, उहो बराबर अजर में शरीक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़ुअफ़ाइकुम, अल्लाह तव्हांजी मदद करे थो त छा था सम्झो, यानी मदरसे में पढ़ण वारा इहे उलमा इकराम जेके असां कहिड़े बि नमूने सां उन्हनि जी ख़िदमत कयूं था, उन्हनि जी ज़रूरियात खे पूरी कयूं था, त उहो मामूली ॻाल्हि कोन, इहो वॾो कमु आहे, वॾो अजर वारो कमु आहे। पोइ तयारु थींदा, पढ़ी करे पोइ असां वटि ईंदा, इल्मु असांखे ॿुधाईंदा, ऐं वॾो अजर सवाब वारो कमु आहे ऐं सदका जारी। अज़ीज़ान मोहतरम, असां इन मजलिसनि खे मुनाक़िद कयूं, हर को इंसान कोशिश करे त उहो अहिड़ा मजलिस पंहिंजे उताक में, पंहिंजे घर में या जिते बि उन वटि जॻह आहे उनमें अहिड़ी मजलिसूं करे, उलमा घुराए ऐं क़ुरान हदीस जी ॻाल्हियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के बाक़ायदा तालीम ॾींदा हो। असहाब सुफ़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा जेके ख़ासि इन करे मस्जिद नबवी में उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि जॻह हुई, चबूतरो उन ते वेही करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतज़ार में हूंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि ऐं असांखे हदीस ॿुधाए। ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बुख ऐं दुख वारी ज़िंदगी बर्दाश्त करे, यानी तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे, पोइ बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इल्मु हासिल। ऐं सहाबा इकराम उन ते गशी बुख जे करे गशी तारी हूंदी हुई, बेहोश थींदा हुआ। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदो त सहाबा इकराम से मूंखे
मूंखे मिर्गी जी बीमारी आहे, मूंखे परेशानी बीमारी आहे मिर्गी जी, ऐं उहो सम्झंदा हुआ इन करे मूंखे गशी तारी थियनि पिया ऐं बेहोश थियां थो, हालांकि बुख जे करे मूंते गशी जा दौरा थींदा। अज़ीज़ान मोहतरम, ई दीनी मजालिस अल्लाह जे इन धरती ते, अल्लाह जी इन ज़मीन ते ई दीनी मजालिस जिते बाक़ायदा हिकिड़ो इत्माम सां ई प्रोग्राम मुनाक़िद कंदा आहिनि, पोइ ई सम्झो त अल्लाह जी वॾी नेमत, अल्लाह जी वॾी नेमत आहे असांजे लाइ इन बाराड़ी में। यानी जिते तव्हां ॾिसो हर पासे माण्हू कीअं कहिड़े कहिड़े कमनि में आहिनि, कहिड़े गुमराही में आहिनि, ला इल्मी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, पर उन में अहिड़े मजलिसनि जो इनकाद जंहिंमें क़ुरान हदीस जी ॻाल्हियूं थियनि त इहे असांजे लाइ बाबरकत मजलिसूं आहिनि ऐं ख़ैर बरकत जा ज़रिया आहिनि। त असांखे घुर्जे त असीं इन मजलिसनि खे अटेंड कयूं, इन मजलिसनि में शरीक थियूं ऐं ॿियनि खे बि दावत ॾियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन दल्ल अला खैरिन फलहु अज्रु मिस्लु फाइलिही, जेको हिकिड़े इंसान खे, पंहिंजे दोस्त खे, पंहिंजे माइट खे, कहिड़ो बि मुसलमान हुजे, इन जी रहनुमाई कंदो, कहिड़े कहिड़े इंसान जी रहनुमाई कंदो आहे ख़ैर जे तरफ़, भलाई जी तरफ़ उनखे रहनुमाई करे ऐं उनखे मस्जिद ताईं ख़ैर वारी जॻह ते उनखे दावत ॾींदो आहे ऐं उनजी दावत खे क़बूल कंदे उहो अमरा ईंदो आहे मस्जिद में ऐं अमल शुरू कंदो आहे, उनजी ज़िंदगी में तब्दीली अची वेंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फलहु अज्रु मिस्लु फाइलिही, उनखे बि अल्लाह एतिरो अजर ॾींदो जेतिरो अमल करे। यानी जेको भी इंसान तव्हांजी दावत ते अचे, नमाज पढ़े, अल्लाह जो ज़िक्र करे, क़ुरान जी तिलावत करे, तव्हांजे दावत खां मुतासिर थी करे उहो पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणे थो, तव्हांखे एतिरो अजर मिले। ऐं अज़ीज़ भाइरो, इन शइ जी असद ज़रूरत आहे इन दौर में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सही मुस्लिम जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बादिरु बिल आमाल फितन, तव्हां चङाई वारे कम, भलाई वारे कमनि में जल्दी कयो। अॼु असां में अफ़सोस जी ॻाल्हि कि भलाई वारे कम, चङाई वारे कमनि में असीं सुस्त आहियूं, बाक़ी जेके गुनाह वारा कम आहिनि, बेकार कम आहिनि, उन्हनि में असांजी दिलचस्पी आहे, उनमें असां अॻिते वधण जी कोशिश कंदा आहियूं। नेकी ऐं चङाई वारे कमनि में हमेशा असां अॻराई कयूं, अॻिते वधूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बादिरु बिल आमाल फितन, तव्हां फितना बर्पा थींदा, अहिड़ा फितना, एतिरा फितना तव्हांखे अंदाज़ो कोन्हे त केतिरा फितना थींदा। बादिरु बिल आमाल फितनन का क़ितइल लैलिल मुज़लिमा, जे रात जी उंदाई, जेकॾहिं लाइटूं बंदि कयूं त हर पासे उंदाई, इहे फितना हूंदा हर पासे। का क़ितइल लैलिल मुज़लिमा युस्बिहु रजुलु मुमिना, हिकिड़ो इंसान सुबुह जे वक़्तु मोमिन ऐं मुसलमान थी। हदीस जा अल्फाज गौर कयो, युस्बिहु रजुलु मुमिना, सुबुह जे वक़्तु सुबुह उथंदो तो ईमान जी हालत में मोमिना, मुसलमान, अल्लाहु अकबर। व युमसी काफिरा, साॻे ॾींहं जो हिकिड़े हिसे में मोमिना, ॿिए हिसे में, आख़िरी हिसे में, साॻे ॾींहं जे आख़िरी हिसे में युमसी काफिरा, उहो काफ़िर थी, यानी दीन खां फिरी वेंदो। वयुमसी मोमिना वयुस्बिहु काफिरा, रात सुतो आहे ईमान जी हालत में, इस्लाम जी हालत में, पर सुबुह जो उथंदो काफिर। अहिड़ो बि वक़्तु ईंदो, छाजे करे यबीउ दीनहु बिअर्दिन मिन दुनिया, दुनिया जे चंद टकनि जे ख़ातिर, दुनिया जे हिकिड़े नंढे फ़ाइदे जे ख़ातिर उहो पंहिंजे दीन जो सौदो कनि, यानी दीन जे इल्म जी हुनजे साम्हूं का हैसियत कोन्हे। अज़ीज़ भाइरो, अॼु ॾिसो दीनी मजलिस जे लाइ बाक़ायदा माण्हुनि जी मिनतूं करणु पए थी, बाबा तव्हां अचो, अल्लाह ऐं जे रसूल जी ॻाल्हि ॿुधो, दीन जी ॻाल्हियूं थींदियूं, पर ॿिया कम आहिनि उनमें ॾिसो कीअं इंसान जब पंहिंजो शौक़ु आहे पुछंदो, किथे ई मेलो थिए पियो, किथे ई कमु थिए पियो, यानी उनमें उनजी दिलचस्पी आहे। अज़ीज़ भाइरो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मां असांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त असां दीन खां क़रीब थियूं, अमल जे वेझे अचूं, अमल खे इख्तियार कयूं, यानी नेक अमाल में सबक़त कयूं, नेकी ऐं चङाई वारे कमनि सां दिलचस्पी हुजे। जेकॾहिं ही कम कोन कंदासूं, नेक अमाल खां, इबादतनि खां परे रहंदासूं त फितननि जा शिकार थियूं। ऐं कहिड़ा फितना? माल जो फितनो, औलाद जो फितनो,
औरतन जो फितनो, फाशी जो फितनो, ॾिसो कहिड़ा कहिड़ा फितना आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितननि का सहाबा इकराम खे ॾिजारियो। हिकिड़ो फितनो जंहिंजे मुतालिक अक्सर मुसलमान सम्झंदा सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि आहे, को आलिमनि बि अहिड़े नमूने सां उन फितने खे ज़िक्र कयो आहे, चवनि था ही को शख़्स कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दज्जाल जो फितनो, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन फितनति दज्जाल, ऐं दज्जाल जे फितने खां अल्लाह तुंहिंजी पनाह घुरां थो, अल्लाह तुंहिंजी पनाह में अचणु चाहियां। दज्जाल जो फितनो, ऐं दज्जाल जे फितने खां उहो इंसान बचंदो जंहिं वटि इल्मु, जेके अमल में सचो हूंदो, ईमान में सचो हूंदो। पर जेको दुनिया जी पुजारी हुजे ऐं दुनिया खे सभु कुझु सम्झे त अज़ीज़ भाइरो, दुनिया जी धन दौलत त हुनजे हथ में अल्लाह सुब्हानो ताला ॾींदो आज़माइश जे लाइ। असांखे घुर्जे त असीं पंहिंजे ईमान खे पुख़्ता कयूं, अमल में पुख़्तगी आणियूं, अमल में दिलचस्पी वठूं, ऐं सुस्ती काहिली जेके बि कम आहिनि अल्लाह जी नाफ़रमानी वारा कम, उन्हनि खे पाण खे परे रखो। ऐं अशद ज़रूरत इन वक़्तु इन दौर में अज़ीज़ भाइरो इन ॻाल्हि जी आहे त अॼु असांजी दिलचस्पी दीनी इल्मु हासिल करण जे बारे में तमामु घटि थी वई। इन जी हिकिड़ी वाज़े अलामत छा आहे? इन जी अलामत ई आहे त हिकिड़े ॻोठ मां बि हिकिड़ो वॾो ॻोठ हूंदो, हुन में तक़रीबन 200-300 घर आहिनि या वॾी तादाद आहे, हिकिड़ो आलिम बि न हुजे, हिकिड़ो आलिम न हुजे जेके उन्हनि खे क़ुरान पढ़ाए, क़ुरान सेखारे, हदीस सेखारे, दीन जा अहकामात ॿुधाए। ही छा जी अलामत? हुनमें थी सघे डॉक्टर बि हुजे, इंजीनियर बि हुजे, ॿिया बि हुजनि, पर आलिम कोन्हे जेके उन्हनि खे दीन ॿुधाए, दीन सेखारे। त अशद ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी, जिते असीं पंहिंजे ॿारनि खे दुनियावी तालीम ॾियारियूं था, दुनियावी तालीम ॾियूं था, उन्हनि खे पढ़ायूं पिया, कोशिशि कंदा आहियूं। दुनियावी तालीम मना कोन्हे, हिन खां इस्लाम कोन थो रोके, शरीयत कोन थी रोके, पर मक़सदु इहा आहे इन सां गॾोगॾु असीं पंहिंजे ॿारनि खे दीनी इल्मु सेखारियूं, दीनी इल्मु पढ़ायूं, जो त अल्लाह सुब्हानो ताला इन इल्म खे हासिल करण ते अल्लाह सुब्हानो ताला असांखे तरग़ीब ॾिनी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि अल्लाह सुब्हानो ताला जो फरमान आहे, यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह उन इंसान खे बुलंदियूं अता कंदो, उन जा दरजात अल्लाह सुब्हानो ताला बुलंद करे थो। कहिड़ो इंसान जो जेको अल्लाह ते ईमान वारो, ईमान आणण वारो आहे, मोमिन आहे, अल्लाह सुब्हानो ताला उन जा दरजात बुलंद कंदो। अल्लाहु अकबर कबीर। ऐं ॿियो उहो इंसान जेके ईमान सां गॾु इल्म वारो हूंदो, वल्लज़ीना ऊतुल इल्म, जेके इल्म वारो हूंदो। अल्लाहु अकबर। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन क़ौम जो कारून जो किस्सो अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान मजीद में बयान कयो तफ़सील सां। उहो हिकिड़ो फितनो, हिकिड़े फितने जो शिकल इख्तियार कयो। अल्लाह सुब्हानो ताला फिरौन कारून के माल दौलत सां, यानी अहिड़ी दौलत अॼु बि मिसाल ॾींदा आहिनि त इन वटि कारून जेतिरो खज़ानो, इन वटि एतिरे दौलत आहे, एतिरी दौलत आहे, एतिरो माल आहे जेतिरो कारून वटि आहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, इन्न कारून कान मिन क़ौम मूसा फबगा अलैहिम। त कारून जेको हो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जो हिकिड़ो फर्द। ऐं मुफ़स्सिरीन लिखंदा आहिनि त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो सोट हो, यानी बनी इसराइल सां हिन जो ताल्लुक। पर अल्लाह सुब्हानो ताला उनखे माल दौलत सां नवाज़ियो। अल्लाह सुब्हानो ताला उनखे एतिरी दौलत ॾिनो त इन जा खज़ाने जी चाबियूं हिकिड़ी जमात खणंदी, यानी बक़ाइदा ताक़तवर जमात नौजवान उनजे खज़ाने जी चाबियूं खणी जेके है न उस खज़ाने जी तव्हां अंदाज़ो कयो केतिरे क़दुरु खज़ानो, खज़ाने जी चाबियूं हिकिड़ी जमात खणंदी हुई त अंदाज़ो कयो वॾो खज़ानो, वॾो खज़ानो। अल्लाह सुब्हानो ताला फरमायो तो इनके अल्लाह सुब्हानो ताला अता कयो। कुझु माण्हू जेके दुनिया के ॼाणींदा हुआ, छोकी दुनिया जी ज़िंदगी के इन माल दौलत ऐं हैसियत हर माण्हू खे बसि इहा यादि त इन वटि ज़मीन एतिरी आहे, इन वटि गाॾी अहिड़ी आहे, इन जो घरु अहिड़ो बंगलो अहिड़ो ठहियलु आहे, इन खां मुतासिर थींदा आहिनि। पोइ उन्हनि छा चयो, ॾिसो कारून कहिड़ो नसीब वारो, कहिड़ो अल्लाह सुब्हानो ताला इनखे नवाज़ियो आहे, एतिरो खज़ाने जो मालिक आहे, एतिरी दौलत जो मालिक आहे। पर इल्म वारा
जेके अल्लाह सुब्हानो ताला इल्म अता कयो, जे इल्म वारा हुआ, उन्हनि छा चयो, वैलकुम सवाबुल्लाहि खैर, तव्हांजी हलाकत हुजे, अल्लाह वटि जेको सवाब आहे, बदलो आहे, अल्लाह वटि जेके मोमिन इंसान जे लाइ उनजो जज़ा आहे, ई त बहितर आहे इन खां। पर जेके दुनिया के ॼाणींदा हुआ, इल्म कोन हो, ऊपर उनखे ॾिसी कारून खे ॾिसी हसरत करण लॻा, छा चवण लॻा, ए काश असांजे लाइ बि अहिड़ी दौलत हुजे जेके कारून वटि। पर हिकिड़े ई ॾींहं में अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे नतीजो ॾेखारे। कारून के उनजे खज़ाने सुधो अल्लाह सुब्हानो ताला वखसफना बिही व बिदारिल अर्द, उनके ऐं उनजे महल के जेके भी उन वटो अल्लाह सुब्हानो ताला उन सुधो ज़मीन में गरक करे छॾियो, तबाह करे छॾियो अल्लाह सुब्हानो ताला। पोइ जेके दुनिया के ॼाणंदा हुआ, दुनिया ते मुतासिर थियण वारा, दुनिया खां मुतासिर थियण वारा, कारून जे दौलत खां मुतासिर थियण वारा, उन्हनि अफ़सोस कयो त अल्लाह सुब्हानो ताला असांखे बचाए छॾियो। इन दुनिया का, इन दौलत का जेके कारून वटो, हिकिड़े अल्लाह सुब्हानो ताला हिकिड़े लम्हे में उनखे सभु ख़तम करे छॾियो। अल्लाह सुब्हानो ताला उनखे ऐं उनखे उनजे खज़ाने खे तबाह ऐं गरक करे उनखे निशाने इबरत अल्लाह सुब्हानो ताला ठाहे। यानी अहले इल्म उन शइ खे हक़ीक़ी माने में ॼाणींदा आहिनि जेके आम इंसान कोन ॼाणे। अज़ीज़ भाइरो, अॼु दीन खां परे थियण जो वजह इहो ई आहे त असीं इल्म खां परे आहियूं, इल्म जे दीन सिखण खां असीं परे आहियूं। पोइ जेकॾहिं हिकिड़े इंसान इल्म खां परे हूंदो त अमल मां बि परे हूंदो, अमल खां बि परे हूंदो। जॾहिं अमल खां परे हूंदो त ईमान में कमज़ोरी ईंदो, ऐं ईमान कमज़ोर थी वेंदो त अज़ीज़ भाइरो पोइ इंसान में अमली कोताहियूं ईंदी। त असांखे घुरिजे त असीं इन मजालिस खे मुनक़िद कयूं ऐं इन में शरीक थियूं ऐं इनखे ॿुधूं, क़ुर हदीस जी जेकी बि ॻाल्हियूं थियनि उनखे ॿुधण जी कोशिशि कयूं त अल्लाह सुब्हानो ताला जो फज़ल ऐं करम आहे। जेके असीं वेठा आहियूं इन फितने जे दौर में, घणेई माण्हू हूंदा ॿिए उन्हनि जी कचेरी जेको को मक़सदु कोन हूंदो आहे, वेठा आहिनि रुॻी ॻाल्हियूं आहिनि, कंहिंमें गीबत आहे, गिला आहे, या कंहिंजे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि, गीबत गिला ऐं दिल आज़ारी वारी ॻाल्हियूं, या अहिड़ा मज़ाक चर्चा बोक कंदा आहिनि जेके क़ुर हदीस जे ख़िलाफ़ हूंदा आहिनि। अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी वारी मजलिस, अल्लाह सुब्हानो ताला असांखे ई बाबरकत मजलिस में वेहण जी तौफ़ीक़ अता कयो आहे। इहा अल्लाह जो फज़ल ऐं करम आहे। अल्लाह जो जेतिरो बि असीं शुक्र कयूं घटि आहे, जेके अल्लाह सुब्हानो ताला असांखे ई तौफ़ीक़ अता कयो आहे त जेकी बि ॻाल्हि उलमा कनि उन्हनि खे असीं गौर सां ॿुधियूं। छो त अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, फबशिर इबादी अल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौल फयत्तबिऊन अहसना, तव्हां ख़ुशख़बरी ॾियो उन माण्हुनि खे जेके कन लॻाए, यानी गौर सां, यानी तवज्जो सां, हिकिड़ो आहे ॿुधण, हिकिड़ो आहे कन लॻाए बिल्कुलु ध्यान सां, हिकिड़ो आहे त माण्हू यानी ॿुधे पियो ऐं उनजी दिलचस्पी कोन्हे, हिकिड़ो आहे त कन लॻाए गौर सां तवज्जो सां ॿुधण, यानी फ़िक्र सां ॿुधण। त आलिम छा पियो चए, क़ुर जी कहिड़ी ॻाल्हि आहे उन ते गौर करणु, गौर फ़िक्र सां ॿुधण। त अल्लाह सुब्हानो ताला फरमायो, फबशिर इबादी अल्लज़ीना यस्तमिऊनल क़ौल, जेके ॻाल्हि खे ॿुधंदा आहिनि कन लॻाए बिल्कुलु तवज्जो सां ॿुधंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियो। ऐं छा जी ख़ुशख़बरी? अल्लाह जी जन्नत जी, अल्लाह जी रज़ामंदी जी ख़ुशख़बरी आहे। ऐं उनखे ॿुधी करे, तवज्जो सां ॿुधी करे, फयत्तबिऊन अहसना, जेकी सुठी ॻाल्हियूं आहिनि उन ते उहे अमल कंदा। अज़ीज़ भाइरो, ई अल्लाह सुब्हानो ताला जो इनाम ऐं एहसान सम्झी करे असीं हिते वेहूं ऐं क़ुर हदीस जी ॻाल्हियूं ॿुधूं। अल्लाह सुब्हानो ताला का दुआ है, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जेकी ॻाल्हियूं पंहिंजे इल्म जे मुताबिक़ आऊं बयानु कया, अल्लाह सुब्हानो ताला असां सभिनि खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सिंधी ज़बान में थोरी कमज़ोरी आहे, पर मतिलबु इहा आहे त तव्हां ॻाल्हि सम्झी चुका आहियो। जेकी आऊं ॻाल्हि बयानु कयो आहे लफ़्ज़नि जे तौरु एट मथे, पर इंशा अल्लाह में उमेद आहे त ॻाल्हि तव्हां तक़रीबन सम्झी विया आहियो। त बाक़ी वज़ाहत साईं अहमद अली पाण कंदो, जेके उन्हनि महसूस कया आहिनि किथे ग़लतियूं। अल्लाह सुब्हानो ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना